सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं सीनियर सियासतदान सैयद गौस अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस में वज़ाहत कंदे चयो आहे त मुंहिंजो पंहिंजे 2 पुटनि पोटनि ऐं हिकु न्याणी समेत सोटनि सां को बि ठाह न थियो आहे। अफ़वाहनि खां पासो कयो वञे। पंहिंजे घर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद गौस अली शाह चयो त मुंहिंजा 2 पुट शबीर हैदर शाह, अली हैदर शाह, न्याणी शाहिदा फातिमा मुंहिंजे सोटनि सां गॾिजी मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त मुंहिंजे पुटनि पोटनि ऐं सोटनि जो मुंहिंजी जायदाद सां को बि ताल्लुक नाहे। नहीं कोई राजीनामा हुआ है, नहीं कोई सुलहनामा हुआ है। हालांकि ये रमज़ान शरीफ का महीना है। इस रमज़ान शरीफ के महीने में रोज़ाना टेलीविज़न पे, अखबारों में, रसालों में ये बात आ रही है कि भाई आप वालदैन को खुश करें। सैयद गौस अली शाह चयो त लातालकीअ लाइ अदालत बि वियो आहियां ऐं उन्हनि खे जायदाद खां बेदख़ल कयो आहे, पर कुझु ॾींहंनि खां अफ़वाह हुआ त मुंहिंजो ठाह थी वियो आहे जंहिंमें का बि सदाकत नाहे। हुन चयो त आउं मीडिया आॾो ठाह जी तरदीद कयां थो। मुंहिंजी औलाद मूंखे परचाइण ऐं ग़लतीअ जी माफ़ी वठण बदिरां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। तो मुझ पे भी केस अलग, यानी मुझे उसमें अक्यूज बनाया। फिर दूसरा केस मेरे पोते ने किया जिसमें ये मेरा बेटा और लोगों का नाम दिए। फिर तीसरा केस उन्होंने अपने मामू के बेटे से करवाया, इस मेरे बेटे पे। तो मैंने कहा कि अब ये बात बढ़ती जा रही है। अब केसेस के सिलसिले को तो आदमी कोर्ट में ही फेस करेगा, लेकिन इसकी वजाहत हो जाए कम्प्लीटली कि कोई राजीनामा नहीं है, उल्टा ये मेरे ऊपर केसेस करे हैं। सैयद गौस अली शाह चयो त हू सिंध हुकूमत जा थोराइता आहिनि जंहिं तहफ़ुज़ लाइ कराची ऐं खैरपुर में सिक्योरिटी फराहम कई। हुकूमत सिंध ने मेरे सेफ्टी के अच्छे अरेंजमेंट्स किए हैं, जिनका भी मैं शुक्रगुजार हूँ कि यहाँ भी और मेरे खैरपुर वाले घर पे भी उनके मेरे सिक्योरिटी के सिलसिले में बहुत अच्छे अरेंजमेंट्स किए हैं। जितनी भी मेरी ज़मीन है मेरे ही कब्ज़े में है और मैंने ठेके पे दी है। हुन चयो त मूंखे ऐं मुंहिंजी घरवारीअ खे कुझु बि थिए त हुन जा ज़िम्मेवार मुंहिंजा 2 पुट पोटा ऐं सोट हूंदा। कैमरामैन वकार शेख सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।